अस्सलामुअलैकुम फ्रेंड्स, आवां जो पंहिंजो मुफ़लिस बुगियो। उम्मीद है तव्हां सब खुश हूंदव। तव्हां दोस्तन के कुछ नया चैनल में भली कार थो चवां। दोस्तों, हर रोज़ जियां अॼु तव्हांजी खिदमत में एक नओं वीडियो खणी आयो आहियां। इंशाअल्लाह उम्मीद है तव्हांखे ज़रूर पसंद ईंदो। दोस्तों, तव्हांखे शायद ख़बर न हुजे त अगर तव्हां पंहिंजे आवाज़ के रिकॉर्ड करे को शेर का शइ पढ़ी करे उन पोयों बैकग्राउंड म्यूज़िक ॾियणु चाहींदा हुजो त बैकग्राउंड म्यूज़िक कीअं लॻंदो। सो तव्हांखे अॼु हिन वीडियो में आऊं ॿुधाइण वारो आहियां। सो अगर तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे, जेके दोस्त नवां आया आहिनि हिन वीडियो ते, उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं लाइक कनि। दोस्तों, हलूं था हाणे वीडियो जे तरफ़। पाण पहिरियां वेंदासीं काइन मास्टर में। एतरी पका त हर दोस्त वटि ही मौजूद आहे। काइन मास्टर कहिड़ो बि हुजे, उन में बैकग्राउंड चेंज थी सघे थो, यानी कि उन पोइ ऐड करे सघिजे थो। पाण वञूं था काइन मास्टर में। दोस्तों, हाणे पाण प्लस जे निशान ते क्लिक कंदासीं। हाणे असां वरी वेंदासीं हिते। दोस्तों, पाण मीडिया ते क्लिक कंदासीं। मीडिया ते क्लिक कयोसीं। हाणे असांखे अगर कंहिं वीडियो ते पंहिंजो आवाज़ रखिणो आहे, रखी सघूं था। उन वीडियो जो वरी असां वॉल्यूम स्लो करे छॾींदासीं, यानी कि ख़तमु करे छॾींदासीं। पर मूं वटि को अहिड़ो वीडियो न आहे, उन करे मां पंहिंजी हिकु का बि तस्वीर रखां थो, जीअं उन तस्वीर ते मां पंहिंजो आवाज़ बि ॾेई सघां ऐं उन पोइ बैकग्राउंड म्यूज़िक बि ॾेई सघां। ये तस्वीर खणा थो। दोस्तों, हाणे जेके कारा निशान नज़र अची रहिया आहिनि, इहे असांखे ख़तमु करणा आहिनि। छो त अॻिते हली असांजी तस्वीर अॻिते हलंदी फिरंदी, इन करे यानी कि उनखे जेको आहे अॻिते जेका हले करे थी उनखे असां ख़तमु कंदासीं। उन लाइ असां हेठि जेको फोटो आहे उन ते क्लिक कंदासीं। वरी भरिसां ई 3 निशान आहिनि टिबकनि जा, असां उन ते क्लिक कंदासीं। क्लिक कयोसीं। हाणे असां क्लिक कंदासीं डुप्लीकेट एज लेयर ते। दोस्तों, उन मथां हिकिड़ो डुप्लीकेट फोटो अची चुको आहे, जेके असां पंहिंजे हिसाब सां इहे कारियूं जेके पटियूं चेंज कंदासीं, जिथे तव्हांजो फोटो सेट थी बीहे। मुंहिंजो हिते सेट थो थिए, नगर मां हिते रखांसि थो। दोस्तों, हाणे पाण मथे येस वारे ते क्लिक कंदासीं। हाणे असां तस्वीर खे हलाए ॾिसूं त सही आहे न आहे सही, या कुछ हरकत करे थी। दोस्तों, हाणे हिन ते को बि आवाज़ लॻल कोन्हे। पहिरियां त मां जेको रिकॉर्ड कयो आहे पंहिंजे आवाज़ में कुझु शेर आहे, उहो हिते रखंदुसि। असां वेंदासीं ऑडियो में, उन ते क्लिक था कयूं। दोस्तों, हाणे मूं जेको रिकॉर्ड कयो आहे उहो लॻायूंसि था। दोस्तों, ही पियो आहे। क्लिक कंदासीं। हिते रोज़ आहे, असां प्लस वारे निशान ते क्लिक कंदासीं। उन भरिसां जेको आहे दोस्तों हेठि अची चुको आहे। वरी पाण येस खे दॿाईंदासीं। हाणे दोस्तों, उनखे असां चेक करे ॾिसूं। आवाज़ तव्हां ॿुधिजो। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा, इंसान कुसे थो ढोर बजा। दोस्तों, हाणे पोइ बैकग्राउंड म्यूज़िक न लॻल आहे। हाणे असां हिनखे बैकग्राउंड म्यूज़िक ॾींदासीं। वरी बि असां साॻी जाइ ते ऑडियो वारे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। उतां खां को बि म्यूज़िक जेको म्यूज़िक में आहे उहो खणंदासीं। मां यूट्यूब म्यूज़िक थो लॻायां, छो त अगरि मां कंहिं कलाम जो साज़ या को म्यूज़िक लॻाईंदुसि त मूं ते कॉपीराइट लॻी सघे थो। हुन लाइ मां फुल ड्रम वियुसि, उतां यूट्यूब रिंगटोन खणा थो मां। प्लस जे निशान ते क्लिक कयोसीं। हाणे वरी येस खे दॿायोसीं। हाणे दोस्तों, ये एतिरो ई आहे, इन करे शेर नंढो आहे, मूं सम्झाइण तौरु रखियो आहे। असां तस्वीर खे वापसि शेर जेतिरो आहे ओतिरी वापसि रखंदासीं। जीअं
येस खे दॿायोसीं। दोस्तों इन रिंगटोन खे बि असां ओतिरो ई कंदासीं। या असां सोलो ऑप्शन आहे हिन ते क्लिक कयोसीं। हेठि ट्रिम स्प्लिट लिखियल आहे, हिन ते क्लिक कंदासीं। हाणे असां ट्रिम टू राइट ऑफ प्ले हीट ते क्लिक कंदासीं। दोस्तों कटिंग थी वई, येस ते ओके कयोसीं। हाणे दोस्तों हलाए था ॾिसूं। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा। हाणे दोस्तों तव्हां ॿुधो बैकग्राउंड म्यूज़िक अची चुको आहे, मगर उन म्यूज़िक जो जेको आहे आवाज़ थोरो सां घटि कंदासीं। असां म्यूज़िक वारे हेठि इन म्यूज़िक ते क्लिक कंदासीं। हाणे दोस्तों हिते वॉल्यूम जो निशान नज़र अची रहियो आहे, हीअ आहे, असां उन ते क्लिक कंदासीं। दोस्तों ही 100 आहे। अगरि मथे वधाइणु चाहियो म्यूज़िक खे, जिते तव्हां वधाइणु चाहियो वधाए सघो था। अगरि घटि करणु चाहियो त घटि करे सघो था। मां घटि ते रखांसि थो, वरी क्लिक कयोसीं। हाणे ओके खे दॿाईंदासीं। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा, इंसान कुसे थो ढोर बजा, पोइ कीअं। दोस्तों अगरि तव्हां पंहिंजो ई आवाज़ु वधाइणु चाहियो त वधाए सघो था। वरी साॻी जाइ ते वियासीं, वरी असां स्पीकर ते क्लिक कयोसीं। 100 लॻो पियो, असां 200 करे छॾियोसीं। वरी क्लिक कयोसीं, ओके कयूं था। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा, आवाज़ वधी वियो। अगरि अञा घटि करणु चाहियो त तव्हां घटि बि करे सघो था, म्यूज़िक पोइ वधी वेंदो। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा, इंसान। दोस्तों अगरि तव्हां पंहिंजो आवाज़ु चेंज करणु चाहियो त चेंज बि करे सघो था। पहिरीं असां हिनखे सौ करे रहियासीं। दोस्तों हीअ आहे चेंज आवाज़। हिते तव्हां हिन वॉल्यूम वारी जाइ ते वेंदव, वरी हिते ईंदव त हीअ 2 लकीरूं हेठि मथे जिथे करे सघो था। हाणे असां सूं ते आवाज़ कहिड़ो बणिजी चुको आहे। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा। दोस्तों ॾिसो अहिड़े हिसाब सां तव्हां कहिड़ो पंहिंजो आवाज़ु रखी सघो था। मां वापसि साॻी जाइ ते अचां। हिते रोज़ आहे ईद उल अज़हा। ईअं ई दोस्तों तव्हां अॻिते पोइते करे सघो था, जीअं तव्हां करणु चाहियो। जीअं तव्हां हुनखे सुहिणो बणाइणु चाहियो बणाए सघो था। ॿियूं बि काफ़ी शयूं आहिनि काइन मास्टर में जेके काफ़ी दोस्तनि खे ख़बर न आहे। दोस्तों ही म्यूज़िक मूं सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण तौर ते रखियो, बाक़ी तव्हां कहिड़ो बि ॾेई सघो था। उमेदु आहे त मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अची वियो आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांजो पंहिंजो मुफ़लिस भुॻियो।